या अल्लाह, असां ग़रीब मिसकिननि जी माण्हुनि जूं दुआऊं ॿुधियूं कर, पूरियूं कर। जेके बीमार आहिनि, बे औलादनि, बेरोज़गारनि, कर्ज़ वारा आहिनि, या अल्लाह जेके तव्हांजे चावट चुमण आया आहिनि उन जी उमेदूं पूरियूं कर। पंहिंजे महबूब सदिके, पंहिंजे प्यारनि जे सदिके, जेके असांजे इलाइक़े में तालके किंगरीअ में क़बीला जहिड़ा था हलनि उनजे बि माफ़ी फ़रमाए। मुंहिंजा मौला जेका आमतूं ऐं शामतूं आहिनि असांजे मथां जेका आज़मतूं हलनि थियूं, बेगुनाह जानियूं ज़ाया थियनि थियूं, या अल्लाह पंहिंजे महबूब सदिके असांजूं आज़माइशूं दूरि फ़रमाए, पंहिंजी शफ़ा फ़रमाए। मुंहिंजा मौला पंहिंजो गैबी मदद फ़रमाए। जेके बे औलाद आहिनि, बेरोज़गार आहिनि, कर्ज़ वारा आहिनि, जेके पंहिंजे महबूब जे दर ते चावट चुमण आया आहिनि उन जी बि उमेदूं पूरियूं कर। असांजो भाउ मोहतरम आस्ताब अहमद मुग़ल जेको असांखे लाई मंज़र थो ॾेखारे, उनजी वॾी महिरबानियूं, उनजी फैमिली जूं जेके दुआऊं आहिनि, उन बचनि जूं जेके दुआऊं आहिनि, उनजी सभिनी जी दुआऊं पूरियूं कर। मुंहिंजा मौला आस्ताब वॾी महिरबानी, तव्हांजे लख कुर्ब असांखे महबूब सरकार जो असांखे दीदार करायो था ऐं असांजे लाइ बि दुआऊं घुरिजो, हिन उम्मत जी दुआऊं घुरिजो। मुंहिंजा मौला मां पंहिंजी प्यारी सदिके, महबूब सदिके असांखे चावट चुमाए, पंहिंजे चावट चुमाए। मुंहिंजा मौला सभिनि जे लाइ दुआऊं घुर। भाउ आस्ताब वॾी महिरबानी, लख कुर्ब भाउ।